असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते लाज़मी क्लिक कयो ताकि असांजूं नातूं तव्हांखे बर वक्त मिली सघन। पंहिंजी राय खां आगाह कंदा। अल्लाह हाजी गुलाम नबी महेसर उन हिकड़े शहर में ख़बर थी छा चयो। उन मुफ्ती साहब एडा किताब पढ़िया पर कदे अग में उनके दीदार कोन थियो। उन जे थेस हां तो उन जो न मतलब दुआ कोन घुरे महबूब हाने वस कोने कुर्ब कर पर इहा वाट भी जेके रब नसीब करे। ए मेहड़ में सादड़ो चढ़ियो फकीर सिंधी शायर मुझे मुस्तफा जो छा थियो चवे चवे तो हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर तो आने ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर तो आने ख्वाब में अणदिठे महबूब के पर तुम सुनाने ख्वाब में हफ्ते हफ्ते दिल पर तो आने ख्वाब में शाम जो खाली मनहड़ो शाम जो सुहड़ो सजन जे नवाज़े थो तपो कहड़ो पिया कहजो अंगण शाम जो खाली हफ्ते